नासिम वगण वेझो पीर अली साहब जी सालियाने उर्सूं तकरीबूं शुरू थी वयूं आहिनि। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि समेत पंजाब मां बि अक़ीदतमंद उर्सी तक़रीबनि में शिरकत लाइ पीर अली साहब जी दरगाह ते पहुची विया आहिनि। उर्सी पहिरें ॾींहं जे तक़रीबनि दौरान सिंध जी सक़ाफ़ती रांदि जा अमल जा बि दिलचस्प मुक़ाबला कराया विया। रिपोर्ट करे रहियो आहे अब्दुल सत्तार मुगेरी। नाज़रीन, हींअर असीं मौजूद आहियूं वगण भरिसां तारीख़ी दरगाह पीर अली साहब जे दरगाह ते मौजूद आहियूं। हिन पीर आशिक अली साहब जो सालियानो उर्स मुबारक जूं 3 रोज़ा तकरीबूं शुरू थी वयूं आहिनि। जेके मेला ई घुमण आया आहिनि उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं त हू हिन मेले में कीअं इंजॉय कनि था। इंतजामिया तरफां सिक्योरिटी इंतजाम सख़्त कया विया आहिनि। असां इंतजामिया जो बि निहायत ई शुक्रगुज़ार आहियूं ऐं मेले में ईंदड़ माण्हुनि खे बि असां अजाणो पेश था कयूं। मेले में मलाखड़ो बि हले थो, जंहिंमें चोडेल सरगिसियूं ऐं परे परे खां हिते माण्हू अचनि था। कुंड कुर्श खां मेले में वॾी रौनक अफ़ज़ाई आहे। अॼु असां मेले खे जेको आहे बहितरीन नमूने सां सींगारियो आहे। आशिक अली साहब जे मेले खे VIP मिठाई जा दुकान सजाया आहिनि। तव्हां पंहिंजी कैमरा जी अख सां ॾिसी सघो था ऐं VIP मनियार का दुकान सींगारियल आहिनि। मेले में बाक़ायदा रश लॻी पई आहे। हिते हज़ारे माण्हू आया आहिनि, हज़ारे पांधड़ी ऐं ज़ारी आया आहिनि जेके मेले में अली साहब जे मेले में आया आहिनि। हिते नगर नियाज़ जो बंदोबस्त बि उन कयो आहे। राग रूप जी महफ़िल बि थींदी आहे। राति राग रूप हुयो ऐं अॼु बि राग रूप आहे थींदो। ऐं मतिलबु मेले में जेको आहे सो दोस्त जेके पहिरीं प्यारा नंढड़ा ॿार आहे पका पोड़ा वॾा मेले में घुमण लाइ आया आहिनि। मलनि ते हिनमहिल बि वेठा आहिनि। असां ज़िला रहीम यार ख़ान को हर साल ईंदा आहियूं ऐं उहे बि ईंदा रहंदा आहियूं, पर मेले ते लाज़मी ईंदा आहियूं। और माशाल्लाह शुक्र अल्हम्दुलिल्लाह हिते झूला चोडेल ऐं ये ओ सभु कुझु लॻल आहे। ॾाढो ज़बरदस्त मेलो लॻो आहे। एंजॉय बि कयूं था। हर साल जीअं हिन साल बि माना साईं जो मेलो लॻो आहे, पर माशाल्लाह ज़बरदस्त मेलो लॻो आहे। परे खां आया आहियूं। माशाल्लाह माहौल बि ज़बरदस्त आहे। माण्हू बि तुंहिंजा भला आहिनि ऐं मेलो बि ज़बरदस्त लॻो आहे। सिंध सॼे में मेला लॻनि था, पर हे माशाल्लाह ज़बरदस्त मेलो आहे। अल्लाह सी मेले खे आबाद रखे। कैमरामैन हमज़ा खान बलोच सां गॾु अब्दुल सत्तार मुगेरी, धरती TV न्यूज़ वगण।